नाज़रीन, हैदराबाद में औरत मुड़स जे तशद्दुद खां तंग अची तहफ़ुज़ लाइ थाणे ते पहुती आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अब्दुलरसूल चांडियो। जी अब्दुलरसूल, अपडेट कजो। जी हाँ, बिल्कुल। जीआर कॉलोनी थाणे जी हद है। बाबन शाह कॉलोनी वाले इलाके में सोनिया शाह है, जै मथा मुड़स मुबीन पठान तशद्दुद किया है। इन हवाले से असांजी ॻाल्हि ॿोल थी है मुतासिर नारी से। वह नारी जेका है हिन वक्त जीआर कॉलोनी जो थाणो है उन थाने ते पहुती है। उनजो चवणु आहे त 3 ॾींहंनि खां मुसलसिल जेको मुड़स आहे मुबीन पठान हुनखे तशद्दुद जो निशानो बनाए रहियो हो, जॾहिं त पाइपनि सां हुन पिण हुन मथां तशद्दुद कयो आहे, जंहिं सबबु हू पनाह वठण जे लाइ थाणे ते पहुती आहे। ॿिए तरफ़ जीआर पुलिस जेका मुतासिर नारी आहे सोनिया शाह हुनखे मक़ामी अदालत में पेश थियो। अदालत नारीअ खे पंहिंजे वालिदेन सां गॾु रहण ऐं कंहिं तहफ़ुज़ फराहम करण जो हुकुम पिणु जारी कयो आहे। इन हवाले सां मुतासिर जेका नारी आहे जेको मुड़ुस आहे मुबीन पठान, उन सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त मुंहिंजी घरवारी जेका आहे उहा 8 मुहर्रम ते पंहिंजे घर ॾे मोकल वठी वई हुई, जंहिंखां पोइ मां हुनखे वापसि वठणु वियुमि त हुन वापसी खां इनकार कयो। हुनजे मथां मूं कंहिं क़िस्म जो तशद्दुद न कयो आहे। हिन वक़्तु बि जेका उहा नारी आहे उहा जीआर थाणे ते मौजूदु आहे, जॾहिं जीआर पुलिस तरफ़ां हुन जेको मुड़ुस आहे उन खे दल घुराए वियो आहे त जीअं वेही जेको ही मामिलो आहे उहो हल कजे। जी अब्दुलरसूल, जी मेहरबानी।